अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों। सबका पहिरीं तव्हां हिकिड़ो लेटर थो ॾेखारियां। उहो लेटर जेको आहे तइलीम खाते जेको आहे लिखियो आहे डायरेक्टर्स खे हेठि त बाबा जेके बि तव्हां जेका न्यू पोस्ट जी क्रिएशन जे हवाले सां माना नई एसएनई जे हवाले सां पंहिंजो सिफ़ारिशूं मोकिलियो पोइ ते वधीक तव्हां पहिरीं ॾिसो लेटर ॾिसो। दोस्तो ही तइलीम खाते सिंध 12 दिसंबर 2025 ते लेटर कढियो आहे जंहिंमें जेको सो ही हिन सभिनी डायरेक्टर्स खे जेको सो हिन लिखियो आहे लाॻापियल जेके बि आहिनि एसएनई मीटिंग फॉर द ईयर 2026-27। ठीकु आहे दोस्तो, अचूं था वरी हिन में सिफ़ारिशूं घुरियूं आहिनि जेको आहे क्रिएशन ऑफ न्यू पोस्ट नयूं पोस्टूं जिते करणियूं आहिनि छा आहे। अचूं था जेको सो ही जेके हीअ आउं शेयर बि कयां थो सोशल मीडिया ते। ठीकु आहे, ही जेको सो वरी मीटिंग रखी आहे त कहिड़ा कहिड़ा डायरेक्टर्स रीजन आहिनि के कॾहिं कॾहिं कहिड़े टाइम ते जमा कराईंदा। सो अचूं था दोस्तो, तव्हां इहा जेके लेटर ॾिठा जेका आहे तइलीम खाते जे आला अख़्तियारनि हेठि लिखिया आहिनि ऐं उन्हनि खां हू जेको आहे नई जेका असां सीटनि जी क्रिएशन जे हवाले सां हू सिफ़ारिशूं वठे पई त बाबा किथे कहिड़े कास्ट सेंटर में किथे सीटूं रखणियूं आहिनि किथे कढणियूं आहिनि ऐं जस्टिफाई करे बिल्कुलु जेको आहे सही तरीक़े जस्टिफिकेशन ॿधियूं। ख़ैर ही टाइम आहे, मुंहिंजे इन वीडियो ठाहिण जो मक़सदु ही टाइम आहे त जो 16 ग्रेड जूं ऐं 17 ग्रेड जूं पोस्टूं क्रिएट कराइजनि सरकार खां। वज़ीर तइलीम सां मिली करे चवनि त बाबा जेका पॉलिसी आई हुई उहा आई हुई 24 फरवरी 2021 ते पोस्ट अपग्रेड थी आहे 24 फरवरी 2021 खां त ही 2026 पियो अचे। 5 साल थी विया आहिनि 16 ऐं 17 ग्रेड ते को कमु कोन थियो आहे। हिन बजट में घटि इहे पोस्टूं रखियूं वञनि ऐं हिन बजट में जेकॾहिं इहे पोस्टूं न रखियूं वेंदियूं यकीन कयो 2027 ताईं बि कुझु कोन थींदो। ही जेके सिफ़ारिशूं वरितियूं वयूं अहिड़ी तरीक़े सां वरी हिकिड़ो ॿियो लेटर सिंध सरकार कढंदी हेठि ऐं डिटेल्स वठंदी हर ज़िले जे सेक्शन सीटनि जो केतिरियूं आहिनि तव्हां वटि, वैकेंट केतिरियूं आहिनि, कमु केतिरा पिया कनि, कहिड़े ग्रेड में कहिड़ो आहे, ही सॼी डेटा जॾहिं उते वेंदी त वरी जेको आहे उन ते माना कमु थींदो। हासिल मक़सदु इहो कमु जेको आहे तंज़ीम जे अॻुवाणनि जो आहे। जी हा, इहो कमु तंज़ीम जे अॻुवाणनि जो आहे पर तंज़ीम जा अॻुवाण पंहिंजी झुंडा पट मां वांदा थियनि। इलेक्शन खेॾी करे 5 साल हुननि ज़ियान कया आहिनि असांजा। 24 फरवरी 2021 ते पॉलिसी आई अपग्रेडेशन वारी, चलो उनजे बदिले सरकार प्रमोशन ख़तमु करे छॾिया। पीएसटी खां जेएसटी ख़तमु थिया, पीएसटी खां एचएसटी ख़तमु थिया। 5 सालनि ताईं प्राइम मिनिस्टर को प्रमोशन न मिलियो आहे। जेके बि मिलिया आहिनि उहे इलीगल गैर कानूनी मिलिया आहिनि जेके बि प्राइम मिनिस्टर थिया आहिनि, छो त रूल्स में हुई कोन। ख़ैर जेको बि थियो फ़ाइदो थियो, जेके बि मिलिया, पर चवण जो मक़सदु प्रमोशन कोन्हनि का। पोइ उन ते तंज़ीम कयो छा आहे 5 सालनि में, कारकर्दगी छा आहे, ॾुंडा पट। तव्हां हाणे जेके ईंदा वर्क ते तंज़ीम वारा ईंदा उन्हनि खे इहो ॿुधाईंदा त असां जेको आहे कोर्टनि में हुयासीं, हिक ॿिए जे मथां केस कयासीं पे, असां हीउ कयोसीं, असां हीउ कयोसीं, फिलाणो हीउ पियो करे, फिलाणो हीउ पियो करे। ॾाढा मुंहिंजे करे फिका कोन था थियो इहे जस्टिफाई करण में, इहे तव्हां इहे ॻाल्हियूं करण में। आम उस्ताद छा थो चाहे, 1.25 लख आम उस्ताद छा थो चाहे। इहे तव्हां ज़िले जे अंदरि 50 माण्हू आहियो, 50 30 ज़िलनि ते साइड ते करे छॾियो। केॾी वॾी फ़ौज आहे, उनजी डिमांड छा आहे, उनजी घुर छा आहे, उहा त तव्हांखे कोन थी चए। कोर्ट में त तव्हां पंहिंजी लालच, पंहिंजी अनान जे करे, पंहिंजे उहिदनि जे करे इन्हनि जे वञो पिया था। आम उस्ताद कम थो चाहे। आम उस्ताद जो सवाल इहो आहे 24 फरवरी 2021 में पॉलिसी आई, पोस्ट जेका 14 ग्रेड जी थी, प्रमोशन ख़तमु थिया, जीएसटी ख़तमु थिया, पीएसटी खां जीएसटी ख़तमु थिया, एचएसटी ख़तमु थिया। त हाणे उनजे बदिले में जेको सरकार असां ॾियण जो वाइदो कयो उन ते तव्हां कहिड़ो अमल कयो आहे। ही टाइम आहे, कुझु ॾींहं अञा बि आहिनि, सरकार सां अञा बि ॻाल्हियूं करे सघजनि थियूं, पर तव्हां वांदा थिया हुजो तॾहिं न। ही मैसेज ठाहिण जेको वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजो कमु आहे शऊर पैदा करणु, मूंखे आम उस्ताद खे आगाही ॾियण त जेको तंज़ीम जा अॻुवान कनि छा पिया, उन्हनि करिणो छा हुयो, कनि छा पिया, उन करिणो छा हो। ऐं जेको आहे आम उस्ताद खे जीअं जीअं आस्ते आस्ते शऊर ईंदो वेंदो न, हीअ जेके नौजवान फ़ौज भर्ती थी आहे न, यकीन कयो इहे तव्हांखे जेको सो गले मां झलींदी, इहे तव्हांजी इज़त कोन कंदी, हीअ तव्हांखे सलाम कोन कंदी। हीअ हींअर परपुट ॻाल्हाईंदा पंहिंजी कचहरियुनि में, तव्हांखे घटि वधि चवनि था, पर यकीन कयो हीअ जेके असां शऊर पैदा पिया कयूं न तंज़ीम जे अॻुवाननि जे, तंज़ीम सुठी आहे, तंज़ीम असांजी वेलफेयर जे लाइ, असांजी भलाई जे लाइ असांजी ढाल आहे, असांजी ताक़त आहे, पर तंज़ीम जे मथां क़ाबिज़ माण्हू जेके आहिनि न, जेसीं ताईं उन्हनि मां जान न छुटंदी न तेसीं ताईं तंज़ीम कंहिं कम जी कोन्हे का। मुंहिंजो मक़सदु इहो ई आहे त आउं शऊर हर उस्ताद ते पहुचायां। हू जेको आहे पंहिंजे तेलके जे उस्तादनि खां ऐं पंहिंजे ज़िले जे उस्तादनि खां पुछा कनि तव्हां जिन्हनि खे मथे मर्कज़ में वोट ॾिना उन्हनि असांजे लाइ छा कयो आहे ऐं उन करिणो छा हुयो। दोस्तों हिन वीडियो खे तव्हां शेयर बि कजो जीअं मुंहिंजो पैगाम हर आम उस्ताद ते पहुचे। उनखे अलावा पंहिंजा कमेंट्स मूंखे ॾियो, तव्हां मूंखे कमेंट्स में लिखंदा ऐं तव्हांजे इन कमेंट्स खे पढ़ंदो आहियां, उन ते वरी नेक्स्ट ॾींहं ते हीउ जेको प्रोग्राम कंदो आहियां।
तव्हांजा इहे लफ़्ज़ जेके आहिनि हिकु त मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई मूंखे ॾियनि था, ॿियो ऐं तव्हांजे लफ़्ज़नि मां मूंखे घणो कुझु सिखण जे लाइ मिले थो। महिरबानी उस्ताद साथियो, थैंक यू।